नाणेवारी निगरान वफाकी वजीर शमशाद अख्तर चयो आहे त मुल्क में महांगाई घटि थी वई आहे। मईशत खे बहाल करण जी कोशिश कई पई वञे। हुकूमती क़दमनि सबबि मईशत बहाल थी रही आहे। ज़राअत जे शोबे ते ध्यानु ॾेई मुल्की मईशत जे मसइलनि खे हल करे सघिजे थो। इसराइली फौज गज़ा ते धरती ते नक्शे तां मिटाइण जी ज़िद ते क़ाइम। सॼी राति बमबारी। हमास हवाई फोर्स जे सरबराह खे मारण जी दावा। यहूदी फौज ज़मीनी कार्रवाई भी शुरू करे छॾी। इंटरनेट ऐं मोबाइल सर्विस बंद। इलाइक़े जो दुनिया सां राब्तो काटा। बमबारी में वधीक 400 फ़लस्तीनी शहीद फ़लस्तीनी जो अंग 7,703 थी वियो। 21,000 ज़ख़्मी। हमास इसराइली ज़मीनी हमले खे नाकाम करार ॾेई छॾियो। सिंध जे निगरान हुकूमत गैर कानूनी पढ़े जी निकाली लाइ ऑपरेशन प्लान जी मंज़ूरी ॾेई छॾी। निगरान घरू वज़ीर हासिर नवाज़ जो चवणु आहे त 1 नवंबर खां गैर कानूनी पढ़े जी निकाली जो कमु शुरू कयो वेंदो। हाजी कैंप कराची, जैकाबाद ऐं हैदराबाद में होल्डिंग कैंपस क़ाइमु कई वियूं आहिनि। सुप्रीम कोर्ट में नैब तरमीमुनि बाबति फ़ैसिले ख़िलाफ़ इंट्रा कोर्ट अपील ॿुधणीअ लाइ मुक़रर। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जी सरबराही में 5 रुकनी लार्जर बेंच केस जी ॿुधणी कंदी। खैरपुर में हथियारबंद पेशी ते वींदड़ ॻोठाणे हिकु पुलिस एहलकार खे क़तल करे छॾियो। हिकु पुलिस एहलकार मरणी। पुलिस तरफ़ां जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ इलाइक़े जी नाकाबंदी। सर्च ऑपरेशन दौरान पुलिस सां मुक़ाबले में हथियारबंद मारिजी वियो। सिंध जे निगरान वॾी वज़ीर मक़बूल बाकर वाक़िए जो नोटिस वरितो। रिपोर्ट तलब। बबड़ो विझो। पुलिस जो गाड़ी ते छापो। हज़ारे गोलियुनि समेत हिकु जवाबदार गिरफ़्तार। पुलिस जो चवणु आहे त ॻुझे इतला ते गाड़ी ते छापो हणी हज़ारे गोलियूं हथ कई वियूं आहिनि। सिंध जे निगरान वॾी वज़ीर मक़बूल बाकर पाकिस्तान लिटरेचर फेस्टिवल सखर चैप्टर जो इफ़्तिताह करे छॾियो। सहाफ़ी जान मोहम्मद महर ऐं प्रोफेसर अजमल सावंत जी क़त्ल जी मज़म्मत। नींगरी फातिमा फोड़ो जे क़त्ल ऐं गज़ा ते इसराइल जी बमबारी ख़िलाफ़ 1 मिंट जी ख़ामोशी। निगरान वॾी वज़ीर मक़बूल बाकर जो चवणु आहे त फ़न, सक़ाफ़त ऐं अदीब जा धागा गॾिजी क़ौमी सुञाणप लाइ पुल जो किरदारु अदा करे रहिया आहिनि। सक़ाफ़तुनि खे ॻंढण लाइ आर्ट्स काउंसिल जहिड़नि तंज़ीमुनि जो किरदारु तमामु घणो अहम आहे। वर्ल्ड कप जी मैच में न्यूज़ीलैंड सख़्त मुक़ाबले खां पोइ ऑस्ट्रेलिया खे 5 रन्सुनि तां शिकस्त ॾेई छॾी। रविंद्र राव जी शानदार सेंचुरी, मिचेल जी 50, कैंगरूज़ तरफ़ां ट्रेविस हेड जी तेज़ रफ़्तार सेंचुरी, वार्नर जी बि 50, मैक्सवेल जूं 2 तेज़ रफ़्तार 41 रन्सूं।